नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हां खे सिंधड़ी मां ख़बर ॾींदार। सिंधड़ी भरसان ॻोठ محمد حيات वसाण जी रहवासण 25 साल हिंदू नारी انيتا ڪولهي سندس ڳوٺ जे नौजवान گلزارشر सां प्यार जो परणो करे छॾियो। संदस इस्लामी नालो कनीज़ा फातिमा रखियो वियो आहे। शादी खां पोइ जोड़ी दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण लॻी आहे। पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे, मुंहिंजी कंहिं ज़बरदस्ती कोन कई आहे। मां पंहिंजी मर्ज़ी सां मुसलमान थी आहियां। पोइ एमईओ ऐं होमो अमूड़ो असां उन्हनि जो डपु मुंहिंजे मुड़ुस खे मूंखे कुझु थियो हुन ज़िमेदार उहो आहिनि। ऐं विशाल ऐं जानू ऐं मुंहिंजा माइट को बि असांखे थियो यार मुड़ुस खे असांजे ज़िमेदार सभु इहो आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।